साईं वञा कंहिं वक़्त में हिकु हमरा पंहिंजे हिसाब सां झंगल में ॼार खिंडराए ऐं उन्हनि जे ज़रिए के पखी फासाए ऐं बाज़ार में खपाईंदो हुयो। उन मां टको पैसो जेको वठंदो मिलंदो हुयुसि त बहरहाल उन मां सौदो सामान वठी ऐं घर जो गुज़र सफ़र हलंदो। हू पंहिंजे हिसाब सां चवंदो त हाणे धंधो इहो आहे ऐं ॿियो कमुकार हुनजो कोन्हे, छो त वॾनि ॾाॾनि ॾाॾनि खां वठी हुनजो धंधो ऐं पेशो इहो हुजे। अदा हिकिड़े ॾियारे पंहिंजे हिसाब सां हिन खे काॾां शिकार कोन लॻो, छो त हीउ ॼार खणी झंगल में फासाईंदो हुयो। शायदि मंदा पखी कोन पियुसि। सो मोटी घर आयो मायूस हाल में। एतिरे में ज़ाल चवणु लॻसि बहरहाल अॼु त मन की खाइण लाइ का शइ कोन्हे का, हाणे छा कयूं। पर एतिरे में वरी ज़ाल चवणु लॻसि बहरहाल तूं ही तांबड़ा पखी थो फासाए, सो इन्हनि जी मन की दुआ घेरी ऐं अलाह साईं असांखे मन की कॾहिं वेले ते विहार थो छॾे, सो हाणे इहो कमु न कर। पखी रेगुनो आहे, तूं खामखा न फासाए। अलाए कंहिं बेहया माण्हुनि जे हथ में था अचनि, अलाए उहे छा था कनि, उन्हनि खे अलाए मारनि था, अलाए दाणो पाणी विझनि था, अलाए कोन। बहरहाल कुझु या कर, सू पखी न फासाए ॿियो को धंधो कर। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मुंहिंजो तबे ॾाॾे खां वठी धंधो इहो आहे पखी फासाइणु, सो इन खां अलावा असांखे धंधो ईंदो कोन्हे को, सो बहरहाल छा कयूं। एतिरे में चवणु लॻसि बहरहाल जे अगरि को तुंहिंजो पखी खपाइण खां बची थो वञे त उनजो मन की दाणे पाणी जो ख़्यालु तूं रखंदो कर, मन उनखे थोरो घणो खाराईंदो कर। एतिरे में चवणु लॻो उहो साॻियो पखियुनि वारो हमरा ज़ाल खे त मन की असांखे पंहिंजे खाइण लाइ मन की का शइ कोन्हे का, त मां उन पखियुनि खे काॾां खाराईंदुमि। एतिरे में चवणु लॻे त बहरहाल अगरि जेको पखी बची थो पवे त घर खणी ईंदो कर, पोइ उनखे कोई भला असां पाण खाईंदासीं, मन इन में असांजे बचनि खे असांखे मन की कुझु न कुझु हिया झल थींदी। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल इहो त असांजे मन खे हराम सम्झंदा आहियूं, पाण जे मथां मन खे शिकार जेको बि पाण मारींदा आहियूं, सो इहो पाण मथां के हराम सम्झंदा आहियूं। अगरि जे मन की के लाल बि थी सघनि था पखी, के हराम बि थी सघनि था, सो बहरहाल इहो कमु न आहे। बाक़ी इन्हनि जे ज़रिए खपाए असां 5 रुपया हासिलु करे सघूं था। एतिरे में ज़ाल चवणु लॻसि बहरहाल जेकर बचा ऐं असां बुख ते हूंदासीं त हराम हिलाल खे असांखे मन खे इहो जाइज़ आहे असांखे खाइणु, सो बहरहाल कुझु बि थी पवे। हाणे जेकॾहिं अगरि तुंहिंजे वटि अगरि पखी खपे नथो, मोटी थो अचे, सो हुनखे कोई पाण खाईंदासीं। चलो ठीकु आहे, हिन बि इन ॻाल्हि ते मन की ज़ाल जी ते मुतमिन थी वियो। सिधो सो सुबुह ते ॼार खणी ऐं झंगल तरफ़ रवानो थी पियो। पंहिंजे हिसाब सां ॼार खिंडराए ऐं काथे कुंड वठी वेही रहियो त मन को पखी अन्न जे ख़्याल सां दाणे जे लालच ते लही ऐं ॼार में फासे त मन की बाज़ार में खपायां त मन की मुंहिंजो गुज़र सफ़र थिए। अदा सॼो ॾींहुं मन की वेठो, अची शाम थी त मन इन विच में को बि हिनखे पखी न पियो। हिन सोचियो त बहरहाल हाणे पखी बि न पियो, हाणे छा कयां। अदा एतिरे में मायूसी हाल में उहो साॻा ॼार जेका खिंडराया हुयईं उहे वेड़े पियो वेठो। हिकिड़ो वेड़े बीठो त वरी ॿिए ॾींहं अञा पोइ हिते लोणो हणे त मन की फथकार थी विया। पोइ हिते लोणो हणी ॾिसे त माना हिकिड़ो ख़ूबसूरत अची तोतो फाथो। अदा तोतो जो फाथो मन की तोतो एॾो ख़ूबसूरत हुजे जो बेमिसाल। हिन चयो त बणा हीउ त हेॾो ख़ूबसूरत आहे, हिन जो त मन की मूंखे सुठी क़ीमत मिलंदी ऐं 2-3 ॾींहं मन की सुकून जा मां कटे वेंदुमि ऐं कढी वेंदुमि। अदा एतिरे में हुन पंहिंजे हिसाब सां तोते खे आज़ादु करे पंहिंजे पिंजरो हुयुसि, छो त पखी खेॾाए ॼारनि मां पिंजरे में विझंदो। पिंजरे में विधियूं, हीउ तकिड़ो तकिड़ो ॼार खणी ऐं बाज़ार जे तरफ़ रवानो थी पियो। अदा जीअं बाज़ार जी तरफ़ जो आयो त बाज़ार बहरहाल बंदि थी वई, छो त टाइम टरी वियो हुजे ऐं शाम थी वई हुजे। काफ़ी सारा माण्हू जेका सौदे वापार मन की आया हला हुजनि ख़रीदारीअ लाइ, उहे वापसि विया हलिया हुजनि। हीअ आयो जो ॾिठईं त बणा बाज़ार बंदि लॻी पई आहे, मन की हाणे हेड़ो काफ़ी मतलब पखी सुहिणो ख़ूबसूरत आहे, अगरि जे हीउ खपी पियो या 5 रुपया मिलनि हा त पंहिंजे गुज़र सफ़र लाइ मां कुझु खणी वञा, हाणे हथे सखणो वञिणो पवंदो। अदा कुदरतनि पंहिंजे हिसाब सां उहो पखी ऐं पाण पंहिंजे घर तरफ़ रवानो थी पियो। सिधो सो घर जो पुॻो त पंहिंजे हिसाब सां मायूसी हाल में हुजे। एतिरे में ज़ाल पोइ छा करणु लॻसि, अॼु बहरहाल का शइ आंदई या न आंदई त बहरहाल बुख ते अॼु बि रहणो पवंदो। एतिरे में चवणु लॻे त बहरहाल अॼु त मुंहिंजो को नसीबु खुलियो हुयो, शाम खां पोइ मन की हीउ पखी लॻो, पर बाज़ार बंदि थी वई, मन की गुज़र सफ़र पंहिंजे जो को बंदोबस्तु कोन थियो। अलाह ख़ैरु कंदो, सुबुह जो मन की काॾां कटल करे वठंदासीं। एतिरे में ज़ाल जो ॾिठो बणा तोतो त खणी भलो हुयो ख़ूबसूरत, पर हुन जा बचा ऐं पाण मन की बुख लॻी हुजे, इन विच में मन की का शइ हिन वटि कोन हुजे। एतिरे में ज़ाल चवणु लॻसि बहरहाल हाणे मन की मां ॻोठ मां वञा थी, लूणु मिर्च मन की पिनी थी अचां, थोरो अटो ॿाटो बि पिनी थी अचां, मन की देगिड़ी कहिड़ी बि हालत में चाढ़ियूं, लूणु पाणी बि कंदासीं, मन की देगिड़ी चढ़ी वेंदी त मन कुझु असां राति जे रहण जहिड़ा थियूं। एतिरे में चवणु लॻी त बहरहाल तूं कहिड़े हिसाब सां देगिड़ी चाढ़ींदीअ। एतिरे में चवणु लॻे त इहो मां तोतो तूं वठी आयो आहियां, सो इहो तोतो मां कुहंदमि। एतिरे में जॾहिं मुड़ुस ज़ाल जे वाता इहा ॻाल्हि ॿुधी त मन हू परेशान थी वियो।
एतिरे में चवणु लॻो त पर हिन में रुॻो तोतनि में खंभ हूंदा न, हिन मां कहिड़ो तोखे फ़ाइदो पवंदो, खामखा हिन जो साह थी वठे। एतिरे में चवणु लॻा त बहरहाल कुझु बि थिए, सो मुंहिंजा बचा बुख ते न मूंखे बि लॻी आहे, देगिड़ी त कहिड़ी बि हालत में चाहिणी आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां रन तयारी कई ऐं हिन तोते ॾिठो त बणनि हीअ रन न मुड़ंदी ऐं ज़रूरु माना की अॼु मुंहिंजो अशो मूं कंदी ऐं मूंखे कुहंदी, ज़रूरु ॾिसां थो रन जी माना अखि ख़राबु आहे। एतिरे में तोतो ॻाल्हाइणु लॻो, माना की तोतो परस्तान जो तोतो हुजे की पाकिस्तान जी बादशाह जो हुजे, माना की ॻाल्हाए पियो। एतिरे में ॻाल्हाइणु लॻो उहो तोतो त माना की मुंहिंजे खंभनि मां माना की मुंहिंजे गोश्त मां तव्हांखे जंग जंग बूटी बूटी बि कोन ईंदी, खामखा पंहिंजो लूणु ऐं मिर्च मसालो ज़ाया कंदव, सो मुंहिंजे खाइण मां तव्हांखे कुझु बि फ़ाइदो न पवंदो। एतिरे में जॾहिं ज़ाल मुड़ुस माना तोते जा लफ़्ज़ जो ॿुधा त माना की हू हैरान थी विया ऐं वाइड़ा थी विया त माना की तोतो ॻाल्हाए थो। अदा हुन एतिरे में माना की जेको पखण वारो हुयो उन हमरा खे ख़बर हुई कंहिं वक़्त खां वठी वॾा ॻाल्हि कंदा हुया त पाकिस्तान जा तोता माना की ईंदा आहिनि, उहे माना की ॻाल्हाईंदा आहिनि ऐं उहो हिकिड़ो तोतो माना की वॾी क़ीमत जो आहे। अगरि जे कंहिंखे माण्हू क़ीमत में मतिलबु त विकिणींदो त माना की सुठो पैसा मिलंदा ऐं सुठो अमीर थी वेंदो। एतिरे में हुनखे यकीन आहे त पको ही पाकिस्तान जो तोतो आहे। अदा एतिरे में तोतो चवणु लॻो त बहरहाल हाणे तव्हां मूंखे अॼोकी राति माना की मोहनत ॾियो ऐं मूंखे न को, बाक़ी हाणे तव्हां मूंखे पंज लफ़्ज़ सुबुह साजर जो वञी कंहिं बाज़ार जे माना बादशाह जे अॻियां पेश कजो, बाज़ार में बि न खपाइजो। बादशाह जे अॻियां पेश कंदो त वधीक क़ीमत माना की मां तव्हांखे उहा वठी ॾींदुमि जो तव्हां सॼी ज़िंदगी माना की वेही खाई सघो था। अदा हिन खे तोते जा इहे लफ़्ज़ जो ॿुधा त माना की ज़ाल खे चई त माना तरफ़ त इन ॻाल्हि त लही वञ, अॼु राति माना की खेरनि जी बुख सुख ते मां कटे वेंदासीं, हिन तोते खे न आहे कोणो। ज़ाल खे तरी चवणु लॻो त हीउ पाकिस्तान जो तोतो आहे ऐं तोते बि चयो त बहरहाल मां पाकिस्तान जे बादशाह जो तोतो आहियां, सो मां बदकिस्मतीअ सां अची हिन जे ॼार में पातो आहे, माना की कंहिं भाॻनि वारे खे माना की मूं जहिड़ो तोतो हथु अचे। सो हाणे मुंहिंजो क़िस्मत अहिड़ी आहे, मां छा कयां, सो बहरहाल तव्हां मूंखे खाओ न, बाक़ी बादशाह जे अॻियां पेश कयो। अदा तोते जी इहा ॻाल्हि ॿुधी हिन जी ज़ाल ऐं हीउ मुड़ुसु ॿई माना की तोते खे ढर ॾिननि। अदा खैर सां थी सुबुह साजर सां हिन पंहिंजे हिसाब सां हार सिंगार कया, हेॾां होॾां विची सींद कढी ऐं गुथल गुथी अंग वाशा छिके ऐं हुन तोते जो पिंजरो खणी ऐं रवानो थी पियो बाज़ार जी तरफ़। अदा हकिलंदो होकारींदो, वेला वक़्तु वठंदो, खाईंदो पीअंदो, सिधो जी बादशाह जी दरबार में पुॻो। सुबुह साजर जो माना की बादशाह बि दरबार पंहिंजे में वेठो हुजे ऐं वज़ीर नौकर चाकर ऐं ॿिया दरबारी जाम हुजनिसि, अदी बादशाह जे अॻियां हीउ ग़रीब शख़्स तोते वारो बि अची पुॻो ऐं बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, मूं ही ख़ूबसूरत तुंहिंजे लाइ माना की तोहफ़ो आंदो आहे ऐं बहरहाल मां बाज़ार में बि खपाईंदो आहियां, मां कंहिं टाइम खां वठी तुंहिंजी बादशाही में रहां थो पियो, सो इहो धंधो मुंहिंजो हूंदो आहे। अॼु माना की अहिड़ी शइ लॻी जो मां चयुमि त माना की बादशाह जे नज़रानो कजे पेश, सो अॼु मां तुंहिंजी ख़िदमत में हीउ तोहफ़ो खणी आयो आहे, इनशाला तव्हांखे पसंदि ईंदो ऐं हिन जी तव्हां क़ीमत बि भली ॾींदव मूंखे। बादशाह तोतो त बहरहाल रंग डिज़ाइन में बादशाह खे वणी वियो। बादशाह हिन खां पुछा की त बहरहाल तोतो त बहरहाल तूं सुरीलो वठी आयो आहे ऐं बाक़ाई बि बादशाह जहिड़ो तोतो आहे, सो तोते जी रक़म ॿुधाए। एतिरे में हू पखनि वारो अञा कुझु ॻाल्हाइण वारो त एतिरे में तोतो चवणु लॻुसि त बादशाह सलामत, मूं माना की अनमोल आहियां, मुंहिंजी क़ीमत हिन खे कहिड़ी ख़बर, हीउ पंहिंजे बुख अंदरि माना की पंहिंजा बुख जा माना की चक हणंदो, सो ओतिरी ॻाल्हि कंदो, सो अनमोल शइ जी माना की जेको मोल करण वारी शइ माना की ॼाणे सघे थी त अनमोल शइ कहिड़ी शइ हूंदी आहे, हिन खे कहिड़ी ख़बर। सो बादशाह सलामत, तव्हांजे माना की नज़रानो जेको थी सघेव, सो तव्हां पंहिंजो अंदाज़ो लॻाए ॾियो, मुंहिंजी मतिलबु त मुल मां पाण आहियां, सो बहरहाल हिन खे ही छा ॻाल्हाईंदो तव्हां सां। बादशाह जॾहिं हिन जा लफ़्ज़ तोते जा ॿुधा त माना की तोतो ॻाल्हाए थो ऐं तोतो ख़ूबसूरत आहे, त बादशाह माना की ॾाढो ख़ुशि थियो। दरबारी माना की सभु हैरान हुया। बादशाह एतिरे में यकदमि हिन खे मतिलबु त पंहिंजे मुनाज़िब खे चई त हीउ जेको ग़रीब शख़्स आयो आहे, हिन जो तोतो जेको आहे सो मुंहिंजे पिंजरे में सोने वारे में वाड़ियो ऐं हिन ग़रीब शख़्स जो पिंजरो माना की अशरफनि सां फुल करे छॾियो। जेतिरो पिंजरो आहे एतिरी माना की हिन खे दुनिया पिंजरे में भरे ॾियो। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह हुनखे पिंजरो दौलत जो भरे ॾिनो। हू पंहिंजे हिसाब सां ऐश कई न ऐं पंहिंजे हिसाब सां शुक्राना रब जा कई न वेंदो रहियो। अदा बादशाह तोतो वठी पाण वटि आयो ऐं तोतो ते माना की एॾो ख़ूबसूरत हसीन हुयो ऐं वरी त वरी इंसानी ॿोली बि ॻाल्हाए पियो ऐं वरी अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे पियो जो बादशाह खे बाक़ाइदे पसंदि पियो अची वियो। ऐं बादशाह सॼो ॾींहुं बहरहाल तोते खां हुतां जूं ॻाल्हियूं ख़बरूं ऐं हेॾां होॾां जा माना की खिल हसी वारा मज़ाक़ूं बादशाह वञी तोते खां ॿुधंदो हुयो। ऐं बादशाह जी माना की तोते सां हेॾी त मोहबत थी वई जो ॿिए अंत।
तोतो भी ख़ूबसूरत हुयो ऐं ॻाल्हाइण जो बि माना कि लहजो हुयुसि भलो ऐं पंहिंजे हिसाब सां सफ़ा हुनर वारो हुयो। हिकु ॼाणे बादशाह पंहिंजे हिसाब सां हेॾी होॾी सैर सफ़र ते वेंदो, पर तोतो पाण खां परे न कंदो हुयो। एतिरे त बादशाह जी माना कि उन तोते सां दिलि लॻी वई जो हुन खां माना कि ज़ालूं पंहिंजो बि विसरी वियूं ऐं पंहिंजी बादशाही जी ख़बर न पई त बादशाही में छा हाल चले थो। एतिरे में बादशाह खे माना कि सुठियूं ज़ालूं हुजनि, 6-7 ज़ालूं हुजनि बादशाह खे। अदा माना कि ज़ालूं बि पाण में माना कि हिक ॿिए सां हदस साड़ अकस कंदियूं हुयूं त हूअ बादशाह जी माना कि प्यारी आहे, हूअ प्यारी आहे। सो बहरहाल ख़बर जॾहिं हुननि सभिनि खे पई त माना कि बादशाह वटि अहिड़ी शइ आहे जेकी जॻह ते माना कि असां न आहियूं, असां खां वधीक माना कि हुन सां प्यार थो करे। एतिरे में माना कि जेकियूं पाण ते हिक ॿिए खे साड़ कंदियूं उहे माना कि बिठ थी वियूं। एतिरे में माना कि हुन सभिनी जी मोहबत पाण में थी वई, पाण में चवणु लॻियूं त बहरहाल बादशाह सलामत माना कि न तोॾे थो अचे न मोॾे थो अचे न केॾे बि नथो वञे। आख़िर आहे ॻाल्हि छा ऐं कहिड़ो मसइलो आहे जो बादशाह सलामत असां सभिनि ॾे लोणो ई नथो वराए। एतिरे में कंहिं नौकर वग़ैरह खां हेॾां होॾां जांचा जूचा कराए ऐं न तोते जे बाबति कुझु मालूमात हासिलु कयनि। एतिरे में सही माने कि हिननि खे सभिनि खे साड़ थियो त माना कि तोतो आहे अहिड़ो जेको माना कि बादशाह जी मोहबत असां फेरे पंहिंजे तरफ़ करे वियो आहे। कहिड़ी बि हालत में हाणे हिन तोते जो अशो मुंहुं कहिड़ो आहे, हेॾे होॾे कहिड़ो आहे त बादशाह जीअं साॻियो वापसि अचे ऐं वरी असां सां माना कि खाए पीए असां सां उथे वेहे। एतिरे में चवणु लॻियो त बहरहाल असां त पाण में माना कि हिक ॿिए सां ठहंदियूं कोन हुआसीं, पर हाणे इनशाला हिक ॿिए सां कॾहिं बि साड़ कस न कंदुसीं, सिर्फ़ु इहो कहिड़ी बि हालत में तोतो बादशाह खां अलॻि कजे। अदा हिननि जी पाण में माना कि साड़ हदस वारी ॻाल्हि हले पई। एतिरे में बादशाह को कुदरती कमु थी वियो। बादशाह अहिड़ी तेज़ी स्पीड में वियो माना कि हिन खां तोतो पिंजरे सिधो माना कि पंहिंजी मलात ऐं पंहिंजे कमरे में विसरी वियुसि। बादशाह त तकिड़ो तकिड़ो निकितो हलियो वियो हुन कम सां। एतिरे में माना कि उन्हनि सॻियुनि माना बादशाह जी शहज़ादनि खे माना कि ख़बर पई त माना कि अॼु बादशाह कोन्हे को ऐं तोतरो कमरे में आहे। वरी बि पाण में सलाह कनि पियो, अगरि जे माना कि असां पाण में अकस साड़ हदस रखूं थियूं, अगरि जे असां सभिनि मां माना कि हिकिड़ी कची करे थी विझे त माना ॻाल्हि करे त माना कि हे तोते वारो कमु माना कि हिननि तमामु कयो आहे, सो बहरहाल सज़ा जे लाइक़ु थी वेंदुसीं। हाणे अहिड़ी टलक अचे जो बहरहाल का असांखे माना कि फांसीअ जो या का असां मां चुक न कढे। एतिरे में हिकु वॾी का सियाणी हुई औरत, उहा एतिरे में चवणु लॻे त बहरहाल हाणे हिकु कमु था कयूं, असां आहियूं पंहिंजे हिसाब सां 5 या 6 आहियूं, ठीकु आहे। त हाणे 6 मां उन तोते खां पुछा कंदी त माना कि सभु त ख़ूबसूरत बि कोन हूंदियूं न, का न का असां मां माना कि बेख़ूबसूरत हूंदी, माना कि बदसूरत हूंदी। अगरि जे माना कि तोतो असां मां तबीन मां जेकी बि माना कि घटि सूरत वारी आहे त उन तोते खां उनखे मारायूं था। सो बहरहाल इहो हिननि जो प्लान हुयो पाण में। सो हर का त पाण खे अलाए छा पे सम्झे, पर सभु उहो जो फ़ैसिलो तोते जे मथां बि छॾिणो पवे। अदा एतिरे में माना कि शाही इन ॻाल्हि ते मुतमिन थी वेंदो, जंहिंखे बि तोतो घटि फुंडाईंदो ऐं तोतो माना कि घटि चवंदो त माना हीअ अकुल में ऐं माना कि हुस्न में घटि आहे त पोइ उन तोते खे मारींदी, वधीक माना कि उनजे हथां इहो सभु कमु कराईंदासीं। अदा सिधो सो माना कि शाही बादशाह जे कमरे में ओसो पासो ॾेई क्रॉस करे आयूं ऐं तोतो पंहिंजे हिसाब सां पिंजरे में बंदि लॻो वेठो हुजे। अदा हाणे हीअ त पाण खे माना कि तोते ते अखि पियनि त माना कि गुस्से में ॻाढ़ियूं लाल पई नज़र अचनि। तोतो त अॻे टले वियो त माना कि दाल में कारो आहे। एतिरे में 10 मिंट 5 खां पोइ महसूसु करे चई सॼी हीअ दाल ई कारी आहे, सो हाणे छा कयां। अदा एतिरे में माना कि हिकिड़ी सियाणी ऐं सुठी हुई वॾी कद जी डिघी, उन्हनि मां पुछा करणु लॻी तोते खां त बहरहाल असां जेकी 6 आहियूं, 6 मां तूं ॿुधाए त बहरहाल सुहिणी ऐं ख़ूबसूरत कहिड़ी आहे, सो बहरहाल ऐं पंहिंजे हिसाब सां बदसूरत कहिड़ी आहे, अगरि जे तूं ॿुधाईंदे त बहरहाल पोइ असां तोखे अकुलमंद मञींदियूंसीं ऐं हुनर वारो बि मञींदुसीं, त तॾहिं सम्झ में अची वेंदो त बादशाह बहरहाल तोते मस्तु कहिड़ी ॻाल्हि ते थियो आहे। असां इन ॻाल्हि ते कंफ्यूज़ आहियूं, सो इन बाबति असां तोॾे वियूं आहियूं। सो बहरहाल तूं असांखे लाज़मी ॿुधाए त असां मां माना कि ख़ूबसूरत हसीन कहिड़ी आहे ऐं कहिड़ी बदसूरत आहे। इहा जे अगरि तूं सही मालूमात असांखे ॾेई वे त पोइ तोखे माना कि असां मञींदासीं तूं वाक़ई अकुलमंद तोतो आहे। हिते में तोते खे त माना कि अॻे ख़बर पइजी वई त माना हीअ जेकियूं बि आयूं न, सो पाण में माना कि हिकु बिठ थी वियूं न। हाणे मुंहिंजी मारण जी तलाश में ऐं जांचा में न, सो हू पंहिंजे हिसाब सां अॻे हिननि खे टले वियो वञे नज़र मां। एतिरे में चवणु लॻो तोतो त बहरहाल हाणे मुंहिंजी हिकिड़ी सलाह आहे, जे उन ते यकीन कयो ऐं मूं ते एतबार कयो त मां तव्हांखे ॿुधायां। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तूं असांखे ॿुधाए तो ते यकीन ऐं एतबार आहे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हाणे जेकॾहिं
माना कि मां पिंजरे में बंदि आहियां। त मूंखे माना कि पिंजरे में अंदरि माना कि का बि ख़बर नथी पए त ख़ूबसूरत कहिड़ी आहे ऐं बेख़ूबसूरत कहिड़ी आहे, माना कि बदसूरत कहिड़ी आहे। अगरि जे मां पिंजरे खां ॿाहिरि निकिरी ऐं ॾिसंदुमि हिक हिक जे मथां अची वेझो अची हेठां खां वठी मथे ताणी ॾिसंदुमि त अंदाज़ो मूंखे पोइ लॻंदो त माना कि मां पोइ हक़ीक़ती ॻाल्हि बि कंदुमि ऐं ईमानदारीअ बि ॻाल्हि कंदुमि त माना कि हीअ ख़ूबसूरत आहे, हीअ बेख़ूबसूरत आहे। इहा ॻाल्हि माना कि सभिनी चयो त बहरहाल हीउ तोतो आहे, असां सां शरारत करे उॾी न वञे। एतिरे में वरी साॻी जेकी सियाणी वॾी सभिनी खां हुई, उहा चवणु लॻी त बहरहाल सॼियूं दरवाज़ा दरियूं बंदि कयो त हीउ तोतो आहे, काॾे वेंदो जॾहिं कमरे में सभु शइ जॻहि न हूंदी त। अदा हुननि इन कावड़ ऐं गुस्से में माना कि दरियूं दरवाज़ा बंदि करे ऐं उन तोते खे पिंजरे मां ॿाहिरि कढियनि। अदा तोतो माना कि पिंजरे मां निकितो ॿाहिरि त माना कि उॾणु लॻो, फेरियूं ॾेई ॾेई सभिनी जे मथां फेरे बि वेठो। हीअ माना कि साॻियो ई सुवालु हर हर पई चवनिसि त मां सुणी आहियां, मां सुणी आहियां, मां सुणी आहियां, मां सुणी आहियां, माना कि सभु चवनि पियूंसि। तोतो माना कि कंहिंखे जवाबु कोन पिए, फेरी ॾेई 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 ओचितो तोते खे माना कि हिकु रोशनदान ते अखि पइजी वई। त तोते चयो त माना कि मुंहिंजे निकिरण जो रोशनदान माना कि वॾो आहे, मां कमु पटे वेंदुसि। एतिरे में सभिनि खे चवणु लॻो, सो बहरहाल तव्हां सभई जेकियूं आहियो सो गॾे खां बि पोइ हिते आहियो, बदसूरत आहियो। अगरि जे मां बादशाह जी जॻह ते हुजां हा न, तव्हां सभिनि खे हिक ई टूए में वाड़े बाहि ॾेई छॾिया ऐं पंहिंजे हिसाब सां 7 दरिया समुंड पार जेकी शहज़ादी आहे उन सां वञी शादी कयां त उहा त हले केॾी सुहिणी ऐं ख़ूबसूरत आहे जो तव्हां उनजे हिसे ते बि न आहियो। एतिरे में तोते ते माना कि कावड़ में गुस्से मां हिननि मतिलबु त कि बादल लाथो की जुती लाथी ऐं तोते खे हण वारी कई त तोतो त हुन दरिया मां माना कि रोशनदान मां निकितो हलियो वियो। अदा तोतो त निकिरी पंहिंजे हिसाब सां हलियो वियो कि दरिया जे कंधे ते माना हिकु काठर जो घर हुजे, उन काठर जे माना कि घर अची वेही रहियो ऐं काठर जे माना कि ज़ाल जो ॿाहिरि ॾिठो त बहरहाल तोतो हिनखे ख़ूबसूरत हसीन वणी वियो। हिन आतार आतारे करे तोते खे झड़प ॾेई वठी वरितो। उन मतिलबु त उन औरत खे माना कि औलाद कोन हुजे, न पुट जी न धीउ जी। हुन तोते जो माना कि जंहिंमहिल ॻाल्हाइण ऐं गुफ़्तगू ॿुधो त हुनखे माना कि पंहिंजी औलाद जी अंग हुनखे आसीस अचणु लॻी। हुन औरत पंहिंजे हिसाब सां उन तोते खे सभु शइ खाराइणु पीआरणु लॻी ऐं उन सां माना कि मोहबत करणु लॻी जीअं औलाद सां कबी आहे। एतिरे में माना कि काठर बि आयो पंहिंजे हिसाब सां उनखे में सॼी ज़ाल तेर पितर करे ॻाल्हि ॿुधाए त भला हीअं तोतो वरितो अथमि, सो इंसानी ॿोली ॻाल्हाए थो, सो असांखे औलाद कोन्हे का, सो मुंहिंजी दिलि विंदरे थी पई, सो मां पंहिंजे साह खां परे हे तोतो न कंदमि। अदा बादशाह बि माना कि उन पासे ॾांहुं वियो हुजे जंहिं पासे ते, सो उनजो बि माना कि ॾींहुं ॾुखियो पियो गुज़रे। चयो पियो त माना कि हल्को फुल्को जेको कमु आहे सो तकिड़ो थी वञे त मुंहिंजो माना कि तोते सां वञी मिलां त माना कि कुझु गुफ़्तगू कयां त माना कि ॿियो रूह थिए। अदा टेंशन परेशानीअ में माना कि बादशाह बि तकिड़ो वञी हुतां थी मोटियो, आयो जो माना कि पंहिंजे कमरे में तकिड़ो जो वञी ॾिठईं त माना पिंजरो मुआरो ख़ाली लॻो पियो आहे। अदा बादशाह जे त माना कि ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। एतिरे में कावड़ ऐं गुस्से में नौकरनि खे घुराई, नौकरनि खां पुछा कि न बहरहाल हीउ मुंहिंजे जेके पिंजरे में तोतो हुयो सो उहो मुआरो काॾे वियो। एतिरे में नौकरनि माना कि हुननि शहज़ादनि जे करे माना कि कंहिं नौकर माना कि वात मां ॿोली न कढी त कंहिं फलाणा आया या टीरा आया। अदा बादशाह माना कि ज़ोर ज़बरदस्ती सभिनि ते रखियो पर केर बि माना कि कुशे बुशे कोन पियो। अदा बादशाह त पंहिंजे हिसाब सां वॾो ज़ोर लॻायो त माना काॾा न काॾा हिनजी सबूत या जांच जूच जी ख़बर पवे, पर के शहज़ादियूं बि वॾियूं चालाक हुयूं, कंहिं नौकर खे दम न हुयो जो बादशाह सां हक़ीक़त करे। अदा बादशाह पंहिंजे वज़ीर सां सलाह करे बादशाह ऐलान कराए छॾियो त बाबा जेको बि मुंहिंजो इहो तोतो ॻोल्हे ईंदो उनखे माना कि 1500 अशरफिया ॾींदुमि, माना कि दीनार ॾींदुमि। अदा इहो सॼी माना कि ऐलान हली वियो बाज़ार में, उन बाज़ार में माना को साॻियो काठर बि हुजे। अदा काठर खे जॾहिं ख़बर पई त माना कि तोते जो माना कि 15 दीनार थो ॾिए बादशाह 1500, त बहरहाल पोइ त इहो तोतो माना कि जेको साॻियो आहे जेको बादशाह वारो तोतो माना जेको मुंहिंजी ज़ाल वरिता इहो ई आहे हले छा। अदा यकदमि काठर माना कि पैसनि जी लालच जे सिधो सो ज़ाल वटि आयो, ज़ाल खे चवणु लॻो त बहरहाल इहो जेको तोतो तो वरिता इहो असुल में बादशाह जो तोतो आहे। बादशाह माना कि हिनजी हेतिरी दीनार चयो आहे, अगरि जे तूं ॾींदीअ मां इहो तोतो बादशाह खे ॾींदुमि त सॼी ज़िंदगी माना कि असां वेही खाई सघूं था, एतिरी बादशाह दौलत हिन तोते जे ज़रिए ॾींदो। एतिरे में ज़ाल खे माना कि न सम्झायुसि ॾाढो मुड़ुस खे त बहरहाल मां हीउ बचन वांगुरु पालो आहे, मुंहिंजा बचा न आहिनि, बचन जी जॻह ते माना कि हीउ मूंखे आसीस ॾिए थो, सो मां पंहिंजे साह खां पर हीउ तोतो न कंदुमि। एतिरे में मुड़ुसु चवणु लॻो त बहरहाल तूं ख़बर पई त 1500 दीनार केतिरो थी सघे थी, केतिरी रक़म थी सघे थी, इहो तूं कॾहिं अंदाज़ो लॻायो आहे,
सो मां सॼो ॾींहुं माना की घुमां फिरां कटे वटे हेॾो मोटी लोड़ी अचां माना की 1 दीनार बि माना की मुंहिंजे लाइ ठाहिणु मसइलो आहे। हू त वॾो पैसो थो ॾिए, सो हाणे कहिड़ी बि हालत में इहो तोतो ॾियणो पवंदई। मजबूरन माना की ज़ाल जॾहिं इहा पैसनि जी ॻाल्हि ऐं लालच ते आई त हुन माना की तोतो मुड़ुस खे ॾेई छॾियो। आजा सिधो सो उहो तोतो खणी रवानो थी पियो। अचे की चौकीदार ॾिठो त बणा बादशाह जो तोतो माना की खयूं थो अचे काठर, डुकी वञी बादशाह खे ॻाल्हि की न बहरहाल बादशाह सलामत तुंहिंजो तोतो मिली वियो। बादशाह खे जॾहिं इहा ख़बर पई त बादशाह माना की प्योपल खां बग़ैर ॿाहिरि निकितो आयो। बादशाह जॾहिं तोते पंहिंजे खे ॾिठो त हुनखे पंहिंजे हिसाब सां जेको इनाम तौरु ऐलान कयो बादशाह उहो हुन ग़रीब शख़्स काठर खे मिलियो। काठर त माना की वञी ऐं अबाब कयईं ऐं सुकून जी ज़िंदगी कटियईं। बाक़ी बादशाह एॾो ख़ुशि थियो जंहिंजी ख़ुशी जो को ठिकाणो न हुजे। अदा बादशाह खणी तोतो वठी साॻे हंधि पिंजरे में आयो ऐं तोते खे मीणा ऐं ताना ॾियणु लॻो त तूं हिकु माना की इंसान न आहे, इंसान हुजे हा तोखे फीलिंग जी ख़बर पए, हिकु तूं परींदो आहे। सो तोखे कहिड़ी ख़बर आहे मुंहिंजी मोहबत जी, मां तोसां मोहबत केॾी कंदो आहियां ऐं तूं बेवफ़ाई मूंसां करे ऐं अलाए काॾे हलियो वञी ॿियनि जे घर वञी रहे। तोखे माना की मां कहिड़ो ॾुख ॾिनो जो तूं ईअं कयो। अदा एतिरे में तोते खे माना की जेका ताना मीणा ॾियणु लॻो। सो बहरहाल ताने खां माना की जेको चवंदा आहिनि त तरार सां नथो मरे, सो ताने सां नथो मरे त तरार सां कहिड़ो मरंदो। इन बाबति माना की ताना जेका ॾिने त पोइ एतिरे में हिन तोते हुनजी शहज़ादनि जी माना की ज़ालुनि जी टोटल ॻाल्हि करे ॿुधाई त माना की हेतिरे मां इहे ॻाल्हि हुई हू मुंहिंजे लाइ मारण लाइ आयूं हुजनि ऐं मां पंहिंजे हिसाब सां हुननि जी हेड़े अकुलमंदीअ सां माना की हुननि खे मतिलबु त गुसाए ऐं हीअं निकिरी आयुसि। पर मां खे बादशाह खे माना की उहा बि ॻाल्हि कई त माना की तव्हां खां सुठी जेकी आहे 7 समुंड परे जेकी शहज़ादी आहे सो उहा माना की तव्हां खां सुहिणी ख़ूबसूरत घणी आहे। इहा बि माना की बादशाह खे ॻाल्हि करे ॿुधाई। अदा बादशाह त माना की सिधो कावड़ियो ऐं माना की सफ़ा गुस्से में वियो, छो त हुन ज़ालनि ते मटियल हुयो। अदा सिधो सो वञी पंहिंजे हिसाब सां नौकरनि खे ऐं जलादनि खे हुकुम कयईं त हिननि 7 छहनि ज़ालनि खे वञी कंहिं झंगल में फिटी करे अचो। अदा हू जलाद विया पंहिंजे हिसाब सां उन्हनि औरतुनि खे वञी कंहिं झंगल में बादशाह ज़ादनि खे फिटी करे आया ऐं बादशाह मोटी सिधो सो तोते वटि आयो ऐं तोते खे चवणु लॻो त बहरहाल मां हीउ कमु कयो सिर्फ़ु तुंहिंजी मोहबत जे करे, ऐं जे हाणे तूं मूंसां बेईमानी ऐं बेवफ़ाई कई सो बहरहाल ॾाढो ॾुखियो थींदे। एतिरे में चवणु लॻुसि बादशाह सलामत त बहरहाल मूंखे जेकी 7 समुंडनि जी शहज़ादी जी ॻाल्हि कई अथई सो बहरहाल इन जी ॻाल्हि कर ऐं इहा कीअं मिलंदी मूंसां, मां इन सां शादी करणु थो चाहियां। एतिरे में तोतो चवणु लॻो त बहरहाल बादशाह सलामत इहा त बहरहाल तूं जो मसइलो आहे इहो कम बि थी वेंदो, पर मुंहिंजे जीअं चवां तोखे तीअं करिणो पवंदो। एतिरे में बादशाह चयसि त बहरहाल जीअं चवंदे तीअं कंदुमि मां। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत खे चवणु लॻो त बहरहाल हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे, सो इहो बहरहाल तूं इहा शइ बि हुजे ऐं जेको ॿियो शर्त रसियाईंदो इहे शयूं ॿई मतिलबु त तो वटि हुजनि। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हाणे पहिरियों शर्त ॿुधाए। एतिरे में चवणु लॻो त बादशाह खे त बादशाह सलामत उॾंदड़ घोड़ो हुजे। एतिरे में बादशाह पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त चरिया मूं वटि सिर्फ़ु इहे घोड़ा आहिनि जेका मुंहिंजो वाड़ो भरियो पियो आहे माना की घोड़नि जो, मतिलबु त पंहिंजे हिसाब सां इहे घोड़ा आहिनि, मूं वटि उॾंदड़ घोड़ो आहे कोन, मां काॾों आणींदुमि। एतिरे में बादशाह खे चवणु लॻो त बहरहाल बादशाह सलामत जेकर मुंहिंजी ॻाल्हि ते मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन करें, अगरि जे मां जेका फॉर्मूला तोखे ॾसियां तो उहे मुंहिंजे बाबति हिन घोड़े खे खाराईंदे पंहिंजे खे उहो घोड़ो मां जेको चूंडे चवां उनखे खाराईंदे ऐं खाराईंदे बि पंहिंजे हथनि सां पाण। अगरि जे तूं उन जे माना की उहे फॉर्मूला खाराईंदे त इनशाला उनखे पर थी वेंदा ऐं उन ते उॾी सघे थो, बहरहाल तुंहिंजो कमु उहो थी सघे थो। ऐं ॿियो माना की हिकिड़ा माना की गुलाब जा गुल चांदीअ जा गुलाब जा गुल हुजनि, सो उहे पंहिंजे हिसाब सां जेतिरा थी सघनि ओतिरा ठहिराए छॾ। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह खे वञी वाड़े में वठी आहे माना की घोड़नि जे जेको तबेलो चइबो आहे। बादशाह ऐं तोतो तबेले में विया पंहिंजे हिसाब सां घुमंदे फिरंदे वञी तोते हिकिड़े घोड़े जी नाले चयो त माना की हीउ घोड़ो जेको आहे त इहो अलॻि ॿध ऐं जेका माना की मां फॉर्मूला चवां उहे वञी हिन घोड़े खे तूं पंहिंजे हथनि सां खाराइजांइ ऐं नौकर बोकर ते बि एतबार न कजांइ। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां उहो घोड़ो काए अलॻि ॿधो ऐं जीअं तोतो चवे पियोसि माना की उन बादशाह उन घोड़े जी मालिकी करे पियो। अदा 1 महीने जे अंदरि माना की उन घोड़े खे पर निकिरी आया ऐं घोड़ो पंहिंजे हिसाब सां तयारु ऐं उॾामण जहिड़ो थी वियो। एतिरे में तस्तीअ खे मस्ती हुई, बादशाह उहे गुलाब जा माना की गुल बि ठाराए छॾिया जेका चांदीअ जा। पंहिंजे हिसाब सां बादशाह खे हिन चयो त हाणे घोड़े ते लांग वराए, पर मुंहिंजूं 2 शर्तूं अथई माना की 2 कौल अथई,
ई मन की हमेशा ज़हन में रखजांइ। अगर जे इन्हनि तां तूं थोरो भी हेॾे होॾे थिए त पोइ पंहिंजे नुक़सान जो ज़िम्मेवार पाण हूंदे। एतिरे में बादशाह चयो त बहरहाल ॿी नसीहत जूं तुंहिंजूं ॿ कहिड़ियूं आहिनि। एतिरे में तोतो चवणु लॻो त मुंहिंजी नसीहत पहिरीं इहा अथई, घोड़े ते जंहिंमहिल चढ़ींदे घोड़े खे हिकु चबक हणजांइ, हिकु चबक खां पोइ बसि घोड़े खां हथु कढ। ऐं ॿी नसीहत इहा अथई त मन की ॿियो चबक तोखे कॾहिं बि न हणिणो। अगरि जे ग़लतीअ सां बि मन की ॿियो चबक तुंहिंजो घोड़े खे लॻी वियो त हीअ घोड़े जा जेका पर आहिनि इहे ऑटोमेटिक मन खे सड़ी वेंदा। छो त इहो मन की हिन जो रूल आहे। वधीक मन की हिन खे कुझु हकल होर न आहे, ॼणी हिकु धक में मन की हीअ पंहिंजी उॾार पाण रखंदो आहे। अदा बादशाह चयो चलो ठीकु आहे, मूंखे इहे ॻाल्हियूं ज़हन ते हूंदियूं। अदा बादशाह चढ़ी घोड़े ते ऐं तोतो हुनजी कुल्हे ते वेही ऐं रवाना थी पिया। अदा हकीलना हुकारींदा वञी पंहिंजे हिसाब सां 7 समुंड पार वञी उन जी मन की बादशाह में पुॻा, जेकी मन की 7 समुंड बादशाहज़ादी रहे पई। अदा उहा पंहिंजे हिसाब सां कंहिं वण हेठां अची घोड़ो ॿधी ऐं पंहिंजे हिसाब सां उन महल जी मन की आॾो ई अॻियां वण हुजे, तोतो ऐं बादशाह उते रही पिया ऐं 4 ॾींहंनि जी राति हुजे। बादशाह खे चवणु लॻो त बहरहाल 4 ॾींहंनि जी राति जेकी आहे शहज़ादी हिन वण ते ताणी ईंदी आहे, हिन वण खां पोइ अॻिते ही मन की हिन जो नज़ारो ॾिसंदी आहे। हाणे तूं बहरहाल मूंखे जेका गुल आंदा ते चांदीअ जा हितां खां वठी मन की यको तूं खिंडराए वञे शहज़ादीअ जे मन की गिले ताणी, त मन की हीअ जेका आहिनि सो राति जे टाइम में चांदीअ जा न सो हीअ ॿरंदा त मन की चांदीअ जी मन की गुलनि जे मथां ईंदी शहज़ादी। सो बहरहाल इहा मन की हैरत में हूंदी त ख़बर न पवंदसि। ऐं इन विच में तूं जीअं मन की हुनखे खणंदे या कुझु बि कंदे त हूअ रड़रीअ न करे सघंदी, छो त हिननि खे ॾिसंदे हूअ हैरान थी वेंदी। सो इहा मुंहिंजी सलाह अथई, सो बहरहाल हीअं कमु कर। अदा बादशाह बीठो मन की उन खां वठी उन वण ताणी मन की रुॻो चांदीअ जा गुल उहे ठाराए जेका आयो हो उहे रखी वियो। अदा बादशाह ऐं पंहिंजे हिसाब सां घोड़े जी वट में मथे तोतो ऐं बादशाह खे कुंड में वञी लिकी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ शहज़ादी मन की 2-3 सहेलियुनि सां जंहिं महिल पंहिंजी दीवार जो किरास करे ॿाहिरि जो जूअ पाते मन की निकिती त रुॻो मन की चांदीअ जा गुल हुजनि। हीअ मन की जेकियूं सहेलियूं हिन जूं हुयूं उहे बि हैरान हुजनि ऐं शहज़ादी ख़ुदि पाण हैरान हुजे। अदा ईअं ॾिसंदी विसंदी हेॾे होॾे उन गुलनि जी ख़ूबसूरती ऐं पंहिंजे हिसाब सां नज़ारो त मन की गुल मुंहिंजे मन की रस्ते सां ई रखियल आहिनि। अदा ईअं गुलनि जे मथां हलंदी हलंदी सिधो सो हुन वण जे मथां जो आहे त शहज़ादीअ खे मन की पंहिंजे हिसाब सां जेकियूं सहेलियूं हुयूं एतिरे में चवणु लॻी त बहरहाल हीअ जेका गुल आहिनि सो ज़रूरु कंहिं जी चाल आहे ऐं पंहिंजे हिसाब सां कुझु न कुझु आहे, सो हाणे मोट त मोटऊं। एतिरे में जॾहिं शहज़ादीअ खे पंहिंजूं सहेलियूं सम्झाइण लॻियूं त एतिरे में शहज़ादीअ पोइ ते कदम मोटायो ऐं हवेली तरफ़ रवानी थी वई। त एतिरे में तोते हिन खे हकल कई त वारो कर ऐं बादशाह मन की टप ॾेई शहज़ादीअ जे अॻियां आयो ऐं जेकियूं ॿियूं हिन जूं सहेलियूं हुयूं उन्हनि खां चीखूं निकिरी वियूं। उहे पंहिंजे हिसाब सां का काॾे वई हली का काॾे वई हली। शहज़ादी मन की बादशाह खे ॾिसंदी रही। बादशाह मन की शहज़ादीअ खे ॾिसंदो रहियो। मन की शहज़ादी ख़ूबसूरत ऐं बादशाह बि पंहिंजे हिसाब सां भलो नौजवान हुयो। अदा एतिरे में मन की हिक ॿिए में अखियूं अटिकी वियूं। एतिरे में तोते हकल करे बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत होश न विञाए ऐं पंहिंजे हिसाब सां जीअं कमु लहियो आहे उहो कमु कर। अदा देरी न कई बादशाह उन महिल ई शहज़ादीअ खे चेले में हथु विझंदे ऐं झटाप ते मन उन उॾंदड़ घोड़े ते चाढ़े ऐं पाण चढ़ी ऐं तोते ऐं पाण रवाना थी पिया। अदा बादशाह हिकिड़ो जबो कयूं त घोड़ो पंहिंजे हिसाब सां मन की उॾियो हुओ ऐं शहज़ादी एतिरे में मन की बेहोश थी वई। सॼो मन की जेको लकार ॾिठे हिन शहज़ादीअ खे का सम्झ में ॻाल्हि न आई ऐं हूअ पाण बेहोश थी वई। अदा बादशाह मन की शहज़ादी बेहोश थी वई त मन की बेहोश माण्हूअ खे संभालणु मन की वॾो मसइलो ऐं ॾुखियो हूंदो आहे। एतिरे में हू बादशाह बि हैरान थी वियो मन की शहज़ादीअ खे अलाए छा थी वियो ऐं छा मसइलो थी वियो। अदा कुझु मंज़िल मन की करे हलिया त बादशाह मन की हिन खे ॿियो बि चबुक मन की घोड़े खे हणी छॾियो, छो त हुनखे नसीहत के मुताबिक़ मन हुन खां सभु शइ विसरी वई हुजे त मन तोते मूंखे छा चयो हुजे। ऐं ॿियो चबुक लॻंदे ई मन की घोड़े हेठि आ कई। मन की हुनजा ऑटोमेटिक मन की पर बि ख़तमु थींदा विया ऐं मन की पंहिंजे हिसाब सां ज़मीन जे तरफ़ हलणु लॻो। एतिरे में तोतो पंहिंजे हिसाब सां ॾाढो रड़ियूं रियूं करणु लॻो त बहरहाल हाणे त जेको थियणो हुयो सो थी वियो, हाणे छा थींदो। अदा सिधो सो कंहिं बर्फ़ मैदान में अची बादशाह घोड़ो ऐं तोतो अची लथा। अदा हाणे छा थो थी सघे। पंहिंजे हिसाब सां तोतो हो इंसान ई हुयो त मन की वफ़ादार, पर इंसान त न हुयो जो बादशाह खे ऐं शहज़ादीअ खे मन खे काॾे हेॾे होॾे करे सघे। हू त पंहिंजे हिसाब सां रड़ियूं कयूं हेॾां होॾां, पर मथां थी टुटा त बादशाह मन की इन विच में बादशाह बि बेहोश थी वियो।
शहज़ादी त अॻे बेहोश हुई, बादशाह बि बेहोश थी वियो। जेको नज़ारो ॾिठई मथे खां माना हेठि ताणी त बादशाह बेहोश हुजे, तोतो त माना कि हेॾां होॾां रड़ियूं पियो करे, पर तोते जी केरु थो ॿुधे था। थोरी देरि खां पोइ उतां माना कि कुदरत मुंहिंजे अलाह जे हिकु बादशाह जो पुटु को शिकार ते आयो हुजे। जीअं सिज जो कनी कटी, राति जो टाइम हो त माना कि सिज जीअं कनी कटी त हू माना कि हरण हिक जे कढ रवानो थी पियो सिधो सो जिते बादशाह ऐं बादशाहज़ादी घोड़े तां हेठि पिया हुआ उते अची पुॻो। अदा हुनजी ओचितो नज़र माना कि शहज़ादी ते पई। शहज़ादी ॾिठई त माना कि हू जेको बादशाह जो पुटु हुयो शहज़ादो, माना कि शहज़ादी हुनखे पसंदि अची वई। ॾिठई त बणा हिकिड़ो ॿियो बि हमरा सुतो पियो आहे, पर हुन हमरा बमरा खे छॾियो ऐं विधो शहज़ादीअ खे माना कि हिन खयों। त एतिरे में शहज़ादी होश में अची वई। शहज़ादीअ ॾिठो त बणा कि को मूंखे खयूं थो वञे। एतिरे में शहज़ादी रड़ियूं करणु लॻी त माना कि बादशाह हुनखे बि होश अची वियो। अदा बादशाह ॾिठो त माना कि शहज़ादीअ खे ॿियो हमरा खयूं थो वञे। बादशाह यकदमि तलवार कढी, पर एतिरे में माना कि हुन शहज़ादे जा टोटल जेका बि माण्हू हुया शिकार वारा उहे बि अची पुॻा। हाणे बादशाह ते हिकिड़ो बादशाह छा थो करे सघे। अदा जे बादशाह खे मारण चालू कयो न, ऐं पंहिंजे हिसाब सां उहो घोड़ो बि उहो साॻियो हमरा कायूं हलियो वियो बादशाह जो पुटु। ऐं बादशाह खे माना कि एतिरो मारियो न, ऐं बादशाह जूं माना कि ॿई अखियूं बि कढी छॾियनि। अदा बादशाह उते माना कि बिगेर अखियुनि जे बादशाह खे फिटी कयूं, ऐं बादशाहज़ादीअ खे माना कि सत समुंड शहज़ादीअ खे खयूं होता वञनि। अदा बादशाह त हाणे पंहिंजे हिसाब सां छा थो करे सघे। तोतो त भला रड़ियूं रियूं कयूं, पर तोते जी माना कि वस में ॻाल्हि कोन्हे। बादशाह खे माना कि तोते माना कि ॾाढो पोइ ॻाल्हायो त माना कि तोखे मूं झलियो, पर हाणे केॾी मुसीबत अची वई, हाणे हिन सां मुंहुं केरु ॾींदो। पर बादशाह खे माना कि अखियूं जेकियूं वयूं उन्हनि जो कोन हुयो सूरु, शहज़ादीअ जो माना कि बादशाह खे सूरु घणो हुयो। एतिरे में तोते चयो त बहरहाल मां परस्तान जो तोतो आहियां, सो मां वञा थो, रुॻो हिकिड़ो ॾींहुं माना कि तूं सब्र कर, काशे खा पी, माना कि कुझु पन बन खाई बि माना टेम कजाए। इन विच में मां का न का तुंहिंजी अखियुनि जी इलाज जी दवा ॻोल्हे अचां, सो बहरहाल तुंहिंजी अखियुनि जो पहिरियों इलाजु कयां, बाद में शहज़ादीअ खे ॾिसी वठंदासीं। अदा तोतो माना कि परस्तान वरस्तान हेॾे होॾे भॻो पंहिंजे हिसाब सां वञी जाचा जूचा कई त माना कि कहिड़ो पतो आहे को अहिड़ो माना कि जेको इन जो बादशाह जो अखियुनि जो नूर ऐं बादशाह खे माना कि अखियूं मोटी मिलनि। अदा तोते खे माना कि किथां ख़बर पई त माना कि अहिड़ो पतो, ऐं हेड़े आरे पारे तोतो वियो वञी पंहिंजे हिसाब सां उहो पतो खणी आयो, बादशाह जो इलाजु चालू करणु चालू कयईं। हकील ने होकार न बादशाह जूं माना कि अखियूं सही सलामत थी वियूं। एतिरे बादशाह खे चवणु लॻो त बहरहाल हाणे तूं पंहिंजे हिसाब सां शहज़ादीअ खे चांहि ते बि न ॻोल्हे सघंदी, हाणे मुंहिंजे छॾे ॾे त बहरहाल मां शहज़ादीअ जी जाचा जूच कयां। अदा तोतो माना कि निकिरी पियो शहज़ादीअ जी जाचा जूच ते। अदा हेॾे होॾे, पर शहज़ादीअ माना कि अहिड़ो कमु कयो हुजे पंहिंजे हिसाब सां उन शहज़ादे खे चवणु लॻी त बहरहाल मुंहिंजो जेको खणी आयो हुजे, सो बहरहाल उन जी मुंहिंजे ॼाण सुञाण घटि ई नाले बाले जी मूंखे ख़बर न आहे, पर मां पंहिंजे हिसाब सां 3 महीननि जी माना कि तोखां इजाज़त थी वठां। 3 महीननि में अगरि जे मुंहिंजी मालिकी न थी, सो बहरहाल तूं मुंहिंजो मां तूं मुंहिंजी माना कि मां तुंहिंजी तूं मुंहिंजो तो शादी करे सघां थी। 3 महीने जी मूंखे इजाज़त ॾे, ऐं मूंखे पंहिंजे हिसाब सां अलॻि जेकी मालात अथई इन में रहण जी इजाज़त ॾे। अदा शहज़ादो माना कि उहो जेको बादशाह जो पुटु आयो उहो माना कि इन ॻाल्हि ते मुतमिन थी वियो। हिनखे पंहिंजे हिसाब सां नौकर चाकर ॾिनई, ऐं हिनखे पंहिंजे हिसाब सां जीअं चवे पई तीअं करे पियो। ऐं हू कॾहिं कॾहिं क़िस्मती अठे ॾींहुं माना कि हिन सां शहज़ादीअ सां गुफ़्तगू करणु ईंदो हुयो। अदा शहज़ादीअ माना कि अहिड़ो कमु कयो हुजे, मथे मालात ते माना कि अनाज वग़ैरह जेको कुझु हुजे सो उहो मथे ॾींदी पई, त माना कि को तोता परिंदा वग़ैरह अचनि ऐं खाइनि पीअण जी दुआऊं ॾियनि त माना कि मुंहिंजी काॾां राह भली थिए, ऐं पंहिंजे हिसाब सां जाॾो वञा तॾहिं वापसि वञी सघां। अदा उहो तोतो जो जाचा में निकितो त हकील ने होकार ॾिठिन त माना कि तोतनि जो धण पियो थो वञे हिकु पासे ॾे, हे बि वञी करे माना उन टोले सां गॾिजी पियो। उहो टोलो सिधो सो माना कि शहज़ादी जी माना कि गुफ़्तगू ऐं पंहिंजे हिसाब सां उन तरफ़ पियो अचे। अची सिधो सो माना कि उते जो लथा त माना हिन उन महिल सुञाणे वरिती त माना कि हीअ उहा ई शहज़ादी आहे जेकी 7 समुंड पार हुई, सो जेकी मुंहिंजो दोस्त माना खणी आयो हुजे। एतिरे में शहज़ादीअ खे चवणु लॻो त बहरहाल तूं त पंहिंजे हिसाब सां हिते सुकून सां थी गुज़ारे पई, सो मुंहिंजे दोस्त जा तुंहिंजे करे हेड़े में हाल हीअं थी यादि आई। एतिरे में शहज़ादी माना कि हिन तोते खे न पिए सुञाणे, छो त हुन तोतो माना कि ॾिठो ई न हुयो, ऐं तोते जो जॾहिं कॾहिं माण्हू वारो ॻाल्हाइण जो ॿुधी त शहज़ादी माना कि हैरान थी वई। एतिरे में शहज़ादी माना कि हिन खां पुछा करणु लॻी त अगरि तूं ॻाल्हाए वेठो त बहरहाल तूं अलाए छा चवीं थो, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। एतिरे में तोते माना कि शहज़ादीअ खे सॼी तेर पेतेर ॻाल्हि करे ॿुधाई त उहो जेको नौजवान शहज़ादो माना कि तोखे फलाणे हंधा खईं, ऐं फलाणे हंधि माना कि हीअं असांजो घोड़ो थियो, ऐं पंहिंजे हिसाब सां हीअं कमु थी वियो। एतिरे में चवणु लॻी त वाक़ई बि माना कि मुंहिंजे भरिसां हिकु घोड़ो ॿधलु आहे, पर घोड़े जा त माना कि हाणे आस्ते आस्ते पर त निकिरी आया न। एतिरे में तोतो चवणु लॻो हा, हा
अदा तोतो जो ॾिसी अचे त मन की हिन जे का गाह में मन को बूटी अचे पई, कहिड़े बि तरीक़े सां उन मन की घोड़े जा पर निकिरी तयारु थिया वञनि। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हाणे हिकु कमु कर, इहो घोड़ो मन की राति पाण वटि ॿधी रख ऐं उहो पंहिंजे हिसाब सां साॻो तोखे शहज़ादो खणी ईंदो ऐं तूं असल में उन जी आहीं। अदा हुन तोते जेकी ॻाल्हि कई त मन की हिन जी मोहबत ऐं दिलचस्पी मन शहज़ादी अञा बि उन बादशाह जे तरफ़ वधी वई ऐं सवाई थी वई। अदा हुन शहज़ादीअ पाण वटि घोड़ो कुंडकी में अहिड़ी जॻह ते वधी रखियई ऐं हुन बादशाह ॾे सिधो सो तोतो मोटी आयो ऐं अचे ॻाल्हि कई त मन की हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे ऐं पंहिंजे हिसाब सां शहज़ादी बि लधी मां ऐं तोते को अलाह महिरबानी थियो आहे, तोते खे बि हुन घोड़े खे बि मन की पर सही सलामत थी विया आहिनि। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां ख़ुशि थियो ऐं पंहिंजे हिसाब सां हिन तां रवानो थी पियो। सिधो सो वञी राति जे टाइम में हुते पुॻा ऐं शहज़ादीअ खे चवणु लॻो त बहरहाल घोड़ो ॿाहिरि कढी आहे। अदा घोड़ो ॿाहिरि कढी शहज़ादी बि अची हिन जे आम्हूं साम्हूं थी ऐं पंहिंजे हिसाब सां बादशाह खे चईं त बहरहाल हाणे नसीहत न विसारजांइ, मथां वरी कंहिं ॿी मुसीबत में पवे। अदा बादशाह यकदमि चढ़ियो ऐं शहज़ादीअ खे बि खयईं ऐं पंहिंजे हिसाब सां घोड़ो ऐं तोतो ऐं शहज़ादी ऐं बादशाह सिधो सो रवाना थी पिया। हिक ई चबक में वञी बादशाह पंहिंजी महलात ते लथो ऐं पंहिंजे हिसाब सां धूम धाम सां मन की हुन शहज़ादी सतपार समुंड वारीअ सां मन की शादी कयईं, छो त ख़ूबसूरत घणी हुई ऐं तोतो पंहिंजे हिसाब सां ॾाढो हुन बादशाह खे मन की ख़ुशियूं बि करे ऐं बादशाह सां कचहरी बि करे। पर हिन तोते खे मन की यादगिरो ई न हुयो त कम परस्तान जो या परस्तान बि वञा। उन तोते खे मन उते सुकून ऐं मोहबत मन घणी मिली वई ऐं बादशाह खे मन की औलाद वग़ैरह जेकी बि थी थो पोइ तोतो जेको हुयो सो हुननि जे ॿारनि सां गुफ़्तगू ऐं हेॾे होॾे खेॾण में ख़ुशि करण में मन की मशहूरु हुयो ऐं बादशाहज़ादी जो मन की मोहबत बि बेअंत हुजे। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजे पुॼाणे ते पुॻी। उमेद कयूं था दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। पसंदि अचे त असांजे सिलसिला चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। ऐं दुआउनि में यादि रखिजो क़ुर्बान अली कलोड़ खे अलाह निगहबान। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजे न, छो त मुंहिंजो 1000 सब्सक्राइब पूरो थी वियो। हाणे मन की असांजी मंज़िल जा ॾींहं अने क़रीबन ऐं तव्हां दोस्तनि जो साथ रहियो त हमेशह ख़ुशि ऐं आबाद हूंदासीं।